कंबर में वर्ल्ड पोलियो डे जे हवाले सां डिप्टी कमिश्नर कंबर शदाद कोट इमदाद अली अबड़ो जी सदारत हेठि डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर अस्पताल कंबर में हिकु सेमिनार मुनक़िद कयो वियो। तक़रीब में एडिशनल डिप्टी कमिश्नर 1 ज़ोहेब ज़मीर ओढाणो, डॉक्टर इल्ताफ़ अबड़ो समेत डॉक्टरनि, पोलियो वर्करनि, रज़ाकारनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते डिप्टी कमिश्नर पंहिंजे तक़रीर में चयो त सॼी दुनिया मां पोलियो जे बीमारी जो ख़ात्मो थी वियो आहे। असांजे मुल्क समेत हिन मूज़ी मर्ज़ में 2 मुल्क रहिजी विया आहिनि। असांजी कोशिश आहे त माण्हुनि में सुजाॻी पैदा करियूं ताकी वालिदीन पंहिंजे गुलरनि जहिड़नि ॿारनि खे वक़्त ते पोलियो खां बचाव जा फुड़ा पीआरण खे पंहिंजो फ़र्ज़ु सम्झनि, छो त पोलियो हिकु ख़तरनाक बीमारी आहे जेका ॿारनि खे हमेशह लाइ महज़ूद करे सघे थी। हिन वधीक चयो त ज़िले में पोलियो जे मुकमिल ख़ात्मे लाइ ज़िले इंतिज़ामिया ऐं सिहत खाते पारां गॾियल कोशिशूं जारी आहिनि। उन मौक़े ते सुठी कारकर्दगी पेश करण ते मुख़्तलिफ़ पोलियो वर्करनि ऐं रज़ाकारनि में मञता सर्टिफिकेट पिणु विरहाया विया। आख़िर में पोलियो आगाही मुतलिक़ वाक़ बि कयो वियो, जंहिंमें डॉक्टरनि, पोलियो वर्करनि ऐं रज़ाकारनि वॾे तादाद में शिरकत कई। कैमरामैन शोएब अमन सां गॾु मोहम्मद मिठल खोसो, डिस्ट्रिक्ट रिपोर्टर कोशिश डिजिटल कंबर शदाद कोट।